अस्सलाम वालेकुम दोस्तों। प्रोग्राम सरनसरा पांध में गोठ निबाड़ो खां शफ़ी मोहम्मद सांद जो इंतखाब मोहम्मद मूसा कपरी जो ही बेहतरीन नज़म। अचण जी कर मिठा माण्हू अकेला थी पिया आहियूं, अचण जी कर मिठा माण्हू अकेला थी पिया आहियूं। जुदाई जाम थी मारे अधूरी शाम थी मारे, वॾे आज़ार में आहियूं सफ़ा बेहाल थी वियासीं। लॻे थो ईअं ओ जाना ज़िंदा ॼण लाश थी वियासीं। सवा तुंहिंजे मिठा माण्हू खिज़ां जो कैर भायूं था, पननि वांगुरु छणी वियासीं, रिणनि में ॼण रुली वियासीं। वरण जी कर मिठा माण्हू, वरण जी कर सुहिणा साईं ॾंगे थी हाण अकेलाई जियूं कीअं तो सवा जाना। बिरहिजियूं थियूं बरनि बायूं अखियुनि सां हाल अची ॾिस तूं। सफ़ा बेसुध पिया आहियूं, सफ़ा बेसुध पिया आहियूं। नकी था पाण खे ठाहियूं, नकी था वेस को पायूं। रुगो बेवस बदन पियो आहे, कुल्हनि ते ॼण को वज़न पियो आहे। दुनिया बेकार चवंदी आहे, दुनिया बेकार चवंदी आहे, असां ते यार खिलंदी आहे। सफ़ा सिंगार में न आहियूं, कसम सां ओ मिठा साईं वॾे आज़ार में आहियूं। निमन जे बूर जहिड़ी तूं, अंबनि जे बूर जहिड़ी तूं, गुलाबनि जी कली आहीं, गुलनि जी तूं भरी आहीं। ईअं ई सजण साईं करा का दीद तूं हिकिड़ी, ईअं न कर थी सजण साईं करा का दीद तूं हिकिड़ी। ज़मानो ॾाढो ॾुखायो आहे, अंदर खे बि जलायो आहे। हवाउनि खां पुछूं तुंहिंजो, किनारनि खां पुछूं तुंहिंजो, चंड खां था पुछूं तुंहिंजो, किथां बि जवाबु कोन आहे। कसम तुंहिंजे अदाउनि जो असांजो हाल कोन आहे, असांजो हाल कोन आहे।